कौन बचसा दर्द तेरे विच रो रो तम देसा। के वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे हज़ारे गीत पंहिंजी ज़िंदगीअ में गाया, लेकिन हिकिड़ो गीत तमामु बहितरीन जलाल चांडे गायो जो अॼु 2025 में जलाल चांडे जो शाइर हुयो अनवर कंबराणी। उन पंहिंजे ज़बानी गाए करे ऐं जलाल चांडे जी यादगिरी बि कई ऐं जलाल चांडे खे भेटा पेश कई ऐं हिकु बहितरीन गीत हुयो। दोस्तों उन गीत जा बोल कुझु इहे हुया त कौन बचसां दर्द तेरे विच रो रो दम ॾेसां। दोस्तों जलाल चांडे जेके बि गीत गाया तमामु बहितरीन अंदाज़े सां गाया ऐं अॼु ताईं बि इहो गीत कौन बचसां दर्द तेरे विच रो रो मर वेसां इहो जलाल चांडे जो शाइर हुयो अनवर कंबराणी। उन पंहिंजे ज़बानी बयानु करे ऐं जलाल चांडे जा कुझु यादगिरी ऐं कुझु वाक़ियो ॿुधायो आहे। हिन वीडियो में तव्हां सां उहो वाक़ियो बि शेयर कंदासीं। ऐं जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो हिकु बहितरीन ऐं वॾो फ़नकार पाए जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जो जहिड़ो फ़नकार क़यामत ताईं सिंध में पैदा न थींदो। दोस्तों जलाल चांडे तमामु घणी महिनत कई यकतारे चपड़ीअ सां ऐं जलाल चांडे जो जॾहिं नालो अचे थो त यकतारो चपड़ी उन सां गॾु जुड़ी थो वञे। दोस्तों यकतारे चपड़ीअ जो केरु सुञाणींदो ई न हो ऐं केरु ॿुधण जे लाइ तयारु न हो यकतारे चपड़ीअ खे, लेकिन जलाल चांडे अची अहिड़ो यकतारे चपड़ीअ खे मशहूरु कयो ऐं एॾो पॉपुलर कयो पूरी दुनिया में जो यकतारे चपड़ीअ जा माण्हू ॿुधण जा तमामु घणा परस्तार थी विया। दोस्तों हिन वक़्तु 2025 में यकतारे चपड़ीअ जी जेका मौसीक़ी आहे उन खे ईअं सम्झो ज़वाल आहे, छाजे करे जो सुठा ऐं यकतारे चपड़ी जा जेके माई बाप फ़नकार हुया उहे हिन दुनिया मां वफ़ात करे विया। हिन वक़्तु को बि अहिड़ो फ़नकार कोन्हे जेको चई सघिजे त यकतारे चपड़ीअ जो वॾो बहितरीन फ़नकार आहे जंहिंखे माण्हू शौक़ सां ॿुधनि करे। दोस्तों हिन वक़्तु सिंध में तमामु घणो ॿुधंदड़ जेको फ़नकार आहे उहो मुमताज़ मौलाई आहे। उहो बि तव्हांखे ख़बर आहे त यकतारे चपड़ीअ ते ॻाए नथो। दोस्तों उहो ईअं ई ॻाईंदो आहे बाजनि ते। त जेको अनवर कंबराणी सिंध जो हिकु बहितरीन पाए जो फ़नकार हुयो पंहिंजे दौर जो ऐं उन सां गॾु अनवर कंबराणी जा जलाल चांडे खोड़ सारा गीत लिखियल ॻाया, लेकिन सिंध जा ॿिया बि फ़नकार आया जिन्हनि अनवर कंबराणी जी शाइरी ॻाए करे ऐं अनवर कंबराणी खे मशहूरु कयो, जग मशहूरु कयो। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त शाइर असांजे सिंध जा हिकु बहितरीन पाए जा पिलर हूंदा आहिनि जिन्हनि पंहिंजी शाइरीअ जे दौरान सिंधी अवाम जेका मज़लूम अवाम आहे उन जी तर्जुमानी कंदा आहिनि उन शाइरीअ में ऐं उन शाइरीअ में उन दर्द जो आवाज़ बणिजी अवाम जो ऐं साम्हूं ईंदा आहिनि। त दोस्तों अनवर कंबराणी हिकु बहितरीन सिंध जो शाइर हुयो ऐं जलाल चांडे बि अनवर कंबराणी जा तमामु घणा गीत बि ॻाया ऐं अनवर कंबराणी पाण कहिड़ो गीत पियो गुनगुनाए जलाल चांडे जो उहो वीडियो जे आगाज़ में तव्हांखे ॾसींदासीं। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट